नाज़िन कराची के समुंड किनारे मुनक़िद थियल 2 ॾींहनि वारे लाहौती मेले जे पहिरें ॾींहं ते सिंध जा सक़ाफ़ती तंग निखरी निर्वार थी पिया आहिनि। लाहौती मेले में माई ढाई अरड़ो भगत ऐं ॿियनि सुर विखेरे नौजवाननि खे झूमाए छॾियो आहे। सेलिब्रेटिंग इंडस जे थीम ते मुनक़िद थियल लाहौती मेले जी इफ़्तिताही तक़रीब में सूबाई वज़ीर सरदार शाह, जाम खान शोरो, मुर्तज़ा वहाब, सैफ समेजो ऐं ॿियनि शिरकत कई आहे। वधीक तफ़सील शबीर लाचारी जी हिन रिपोर्ट में। कराची के समुंड किनारे मुनक़िद थियल 2 ॾींहनि वारे लाहौती मेले जे पहिरें ॾींहं ते सिंध जा सक़ाफ़ती रंग निखरी निर्वार थी पिया। सेलिब्रेटिंग इंडस जी थीम सां मुनक़िद कयल लाहौती मेले जी इफ़्तिताही तक़रीब में सक़ाफ़त खाते जो सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह, आबपाशी खाते जो सूबाई वज़ीर जाम खान शोरो, सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब, तोड़े सिंध ऐं पंजाब जे पाणी माहिरनि ऐं सिंधु दरिया सां चाह रखंदड़नि शिरकत कई। लाहौती मेले जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे तोड़े मीडिया सां ॻाल्हाईंदे सक़ाफ़त खाते जो सूबाई वज़ीर सरदार अली शाह चयो त सिंधु दरिया खे रगवेद में महासागर ऐं सिंधु माता कोठियो वियो आहे। सिंध जा माण्हू पंहिंजे दरिया ते सिर ॼण ॼाणनि था। लाहौती का सीरीज है, कराची तक आया है, इसका इंटरनेशनल एडिशन भी करेंगे। हम जहाँ तक भी जा सके हम अपनी सकाफत को, अपने कल्चर को हम ले जाएंगे। और लाहौती फेस्टिवल किसी एक ज़बान का नहीं है। फ़कत ये मैं आपको बता दूं कि फ़कत ये सिंधी बोलने वालों का फेस्टिवल नहीं है। ये फेस्टिवल उन सब का है जो सिंध में बसते हैं, सिंध को ऑन करते हैं, सिंध को माँ समझते हैं, सिंधु का पानी पीते हैं और सिंधु के गुल गाते हैं। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब जो चवणो हो त लाहौती मेले जो कराची में मुनक़िद थियण सुठो सवण आहे। उन सां कराची में रहंदड़ माण्हुनि खे पंहिंजी सक़ाफ़त खे वेझो खां ॾिसण जो मौक़ो मिलियो आहे। मैं समझता हूँ इस तरह की और इवेंट्स होने चाहिए। कराची की जो स्पेसेस हैं वो अवेलेबल हैं और मैं ऑर्गेनाइजर्स को ये रिक्वेस्ट करूँगा कि और इस तरह की जो पब्लिक स्पेसेस हमारी मौजूद हैं शहर के अंदर वहाँ पर आएँ और ये इवेंट्स के लिए वो तमाम जगह इंशाल्लाह अवेलेबल कर दी जाएंगी। आबपाशी खाते जो सूबाई वज़ीर जाम खान शोरो चयो त सिंधु दरिया ऐं सिंध जी सक़ाफ़त हिक ॿिए सां सलाड़ियल आहिनि। असांजे नौजवान खे, असांजी सोसाइटी खे इहा ख़बर कोन्हे त पाणी जी कंडीशन छा आहे। हू सम्झा पाणी सिर्फ़ु रूरल एरिया सां ॻोठनि सां कनेक्टेड आहिनि। पाणीअ जे करे ई ज़िंदगी आहे, पाणीअ जे करे ई डेवलपमेंट आहे, पाणीअ जे करे इंडस्ट्रियलाइज़ेशन आहे। उन ते हिननि खे सोचणो लाहौती मेले में शरीक नारियन तोड़े नौजवाननि जो चवणो त लाहौती मेले में एक पासे लोक म्यूजिक त ॿिए पासे सिंधी सक़ाफ़त जा रंग निखरियल आहिनि। कराची में अहिड़ा मेला तमामु घणा ज़रूरी आहिनि। शॉल्स बहुत मज़े की हैं, डेकोरेशन की चीज़ें बहुत मज़े की हैं, सिंधी ड्रेसेस बहुत मज़े की, और बेसिकली वो जो पुराने ज़माने के गिटार्स होते हैं ना वो बहुत मज़े के। और मैं कहती हूँ कि पाकिस्तान के हर शहर में आई थिंक ऐसा जो इवेंट है हफ्ते में नहीं तो महीने में एक दफ़ा तो होना चाहिए ताकि गर्ल्स जो हैं वो ईजीली वैलिड कर सके, क्योंकि नॉर्मली ये चीज़ें आपको बाज़ार में बहुत मुश्किल से मिलती हैं। सुठो आहे ॾाढो, फैमिली सां आउटिंग भी थी वञे, प्लस में जेके नंढा ॿार आहिनि उन्हनि खे असांजे कल्चर के बारे में भी थोड़ी खबर पए थी। मैं तो अभी आई हूँ, मैं पंजाब से आई हूँ अभी, बस देखकर जा मानी जा हिता के होते लंघा तंबूरो है, यकतारो है, बातारो है, हितारो है, चार तारो है। एक तारो अलग है, चार तारो अलग है। जी हाँ, जी तारो लगे क्यों नहीं। पाकिस्तानी बैंड्स हैं जिनको यहाँ प्रोड्यूस किया गया है ओवर द पीरियड ऑफ 3 इयर्स। तो 3 सालों में ये बहुत ही अच्छे म्यूजिशियंस हैं पाकिस्तान के। हमारे स्टॉल पे आके क्योंकि बहुत ज़रा जो है वो कैच कर रहा है लोगों को कलर्स की वजह से, और सारा पेपर वेस्ट और सारी चीज़ों से रिसाइकिल किया गया है, तो और लोग अट्रैक्ट होते हैं कि भाई बहुत खूबसूरत चीज़ें लगे। जेके ग्रुप आहिनि उन ग्रुप सभिनि जो असांजो जेको सामान आहे, पिंडियूं आहिनि, टोपियूं आहिनि, रिलियूं आहिनि, जेके डिश आहिनि, हर शइ जेके असां ओॾो खणी आया आहियूं लाड़काई मां। चीज़नि खे पाण वठी अची करे
ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा एग्ज़िबिशन वग़ैरह स्टॉल हणी करे ऐं प्रोडक्ट सेल करे आर्टिज़न खे प्रोमोट करण जो कमु कंदा आहियूं सॼो। ॾिसो लाहौती जेको आहे लतीफ़ जा किरदार आहिनि ऐं उन किरदारनि जो हिकिड़ो तसलसल जेको असांजो हिन लाहौती मेले जी इंतिज़ामिया उनखे जारी रखियो आहे। 2-3 सालनि खां लाहौती मेलो असां ॾिसंदा पिया अचूं, तमामु सुठी आहे। अॼु बि असां ॾिठो आहे परफॉर्मेंस सुठी आहे। कराची में हुजे ऐं उन माना आहे जेको वॉइस आहे उहो इंटरनेशनल ताईं वञे, उहो हिकु बेस्ट खां बेस्ट चॉइस आहे ऐं असां इनखे सपोर्ट कयूं था। लाहौती मतिलबु सूफ़ी, हा सूफ़ियनि जो जेकॾहिं पाण सिंध लेडी सूफ़ियनि जो हिकिड़े क़िस्म जो रहियो आहे पंहिंजो निज़ाम। ॾाढी ख़ुशी थी अहिड़ा इवेंट्स थियणु घुरिजनि कराची में, ताकी असांजी सिंधी जेका कल्चर आहे, असांजी सिंधी तहज़ीब आहे, उनजे बारे में असां सभिनी खे अवेयर थियनि। लाहौती मेले में थर जी नाले वारी ॻाइणी माई ढाई, रोही चोलिस्तान जे सूफ़ी रागी आड़ू भगत, बोणींदो नवाज़ ज़ुल्फ़कार लुंड, सलामत सोराब ऐं ॿियनि राॻियुनि सुरनि जी वर्खा करे वाह वाह कराए छॾी। कराची जे समुंड किनारे सजायल लाहौती मेले में टुक जे रलियन गजन सिंधी टोपियनि ऐं हथ जे हुनर सां ठाहियल मुख़्तलिफ़ शयुनि जे स्टॉलनि ते ख़रीदारनि जी वॾी रश पिणु नज़र आई। कैमरामैन जानी खेड़ो सां गॾु शब्बीर लाशारी, धरती टीवी न्यूज़, कराची।